अस्सलाम वालेकुम। अॼोको असांजो मौज़ू जेको आहे उहो आहे शाइरी। क्लास 12 जे नज़म जे हिसे मंझां हीअ आख़िरी नज़म आहे जेका सिंधी अदब जे महान शाइर नियाज़ ھمايوني जी आहे। नियाज़ ھمايوني सिंधी ॿोलीअ जो उहो शाइर जंहिं क़ौम सां, धरतीअ सां ऐं पंहिंजे वतन सां बेइंतिहा मुहबत करणु सेखारी, असांखे प्यार करणु सेखारियो, पाबो सेखारियो ऐं पंहिंजे वतन जे लाइ जान निसार करणु सेखारियो। उन्हीअ जे लाइ हुन केतिरा ई ग़ज़ल, नज़म, गीत चया ऐं न रुगो एतिरो पर हुन जा सिंधी अदब में केतिरो ई तमामु वॾो जेको सरमायो असांखे मिले थो, जेको हुन सहेड़ियो आहे ऐं जेको हुन सांढे रखियो आहे। उन्हनि मंझां असांखे संदसि किताब जेके शाइरी जा आहिनि उहे मिलनि था धरतीअ जा गीत, कोड ऐं सिपूं ऐं साणीअ जी साख। इन्हनि सभिनी मां ॼाणियूं था त जेका बि संदसि शाइरी आहे उन में क़ौम जी, धरतीअ जी ऐं वतन जी तमामु घणी साराह थियल आहे। नियाज़ ھمايوني असल में शिकारपुर शहर जे हिकु इलाइक़े हुमायूं में ॼाओ, तंहिंजे करे उन पंहिंजो पाण खे ھمايوني सॾायो आहे। संदसि असुलु नालो मुश्ताक अहमद मेमण आहे। संदसि जनम जी तारीख़ जे हवाले सां असांखे ॿ हवाला मिलनि था। हिकिड़ो जेको संदसि असांजे किताब में लिखियलु आहे उहो आहे 1 अप्रैल ईस्वी 1930 ऐं ॿियो जेको यूसुफ सिंधीअ पंहिंजे किताब सिंधी अदब में ॼाणायो आहे उन ॼाणायो आहे 13 अप्रैल ईस्वी 1930। असांखे अॼु जेका ग़ज़ल मिलियलु आहे उहो आहे वतन जो तरानो, जेका असां अॼु उनखे सम्झंदासीं, असां पढ़ंदासीं त उन वतन जे तराने में नियाज़ ھمايوني असांखे छा सां जेको आहे सो मुहबत जी जेको आहे ॾिनी आहे ऐं पंहिंजे वतन जे लाइ हू कहिड़ी दुआ घुरे थो, कहिड़ी जेको आहे सो दुआ घुरे थो ऐं दुआ में कहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु करे थो ऐं पंहिंजे हमराहनि खे, पंहिंजे मुल्क वासियुनि खे, पंहिंजे फ़र्दनि खे केतिरी जेको आहे सो हू शऊर ॾिए थो त पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे वतन सां पंहिंजे जेको आहे सो मुहबत कयो। अचो त असां अॻिते वधूं था त छो त शाइर आहे नियाज़ ھمايوني। संदसि असुलु नालो आहे मुश्ताक अहमद मेमण। जनम जी तारीख़ आहे, जनम जो तारीख़ ऐं साल आहे 1 अप्रैल ईस्वी 1930। हिन महान कविअ जी वफ़ात थी आहे 2003 में। असां वटि सिंधी किताब जो ही आख़िरी ग़ज़ल आहे जंहिंमें हुन वतन ऐं धरतीअ सां मुहबत जो पैगाम ॾिनो आहे। हाणे संदसि पहिरियों शेर जेको आहे आबाद रख ख़ुदाया ही गुलिस्तान असांजो, आबाद रख ख़ुदाया ही गुलिस्तान असांजो, उजड़े न बाद सरसर खां ही बूस्तान असांजो। हाणे हिन पहिरियों शेर जेको आहे न, पहिरें शेर में ख़ुदा खे, अलाह खे हू ॿाॾाए थो ऐं उन खे जेको आहे सो इल्तिजा थो करे, आबाद रख ख़ुदाया ही गुलिस्तान असांजो। मुल्क खे, वतन खे हुन गुलिस्तान, गुलनि जे बाग़ जे बराबरि सम्झो आहे, तंहिंजे करे हू उन जो थो उजड़े न बाद सरसर खां बूस्तान असांजो। हे असांजो गुलिस्तान जेको आहे, बोस्तान जेको आहे, असांजो घर जेको आहे, मुल्क जेको आहे, वतन जेको आहे उहो उजड़े न, ख़तमु न थिए, तबाह न थिए बाद सरसर खां, यानी कि तूफ़ानी हवाउनि खां ही तबाह न थिए, उजड़े न। इन अहिड़े क़िस्म जूं दुआऊं हिन नज़म में आहिनि जेके असांखे मिलनि थियूं। संदसि ॿियों शेर आहे नाज़ा रहनि था जंहिं ते शाहो गदा हमेशा, नाज़ा रहनि था जंहिं ते शाहो गदा हमेशा, आहे सो मुल्क बेशक जन्नत समा असांजो। नाज़ा रहनि था माना फ़ख्रु कनि था। नाज़ा जी हिते माना असांखे जेका मिले थी उहा आहे फ़ख्रु, माना शाह गदा, शाह माना अमीर माण्हू, गदा माना फ़क़ीर माण्हू। उहे सभई जेके बि आहिनि उनखे पंहिंजे मुल्क ते, पंहिंजे वतन ते, पंहिंजे साणेह ते तमामु घणो फ़ख्रु आहे, छाकाणि आहे सो मुल्क बेशक जन्नत समा असांजो। असांजो वतन आहे, असांजो मुल्क आहे, असांजो प्यारो पाकिस्तान आहे, उहो असांजो आहे, उहो असांजे लाइ आहे, असांजी जेको आहे वॾाई जे लाइ। इन जे करे नियाज़ ھمايوني पंहिंजे हिन शेर में वज़ाहत सां चए थो आहे सो मुल्क बेशक जन्नत समा असांजो, छाकाणि जन्नत में हर हिकु शइ मौजूदु आहे, ख़ुशी आहे,
उॿारप नाहे का, उन में कंहिं क़िस्म जो को ग़म कोन्हे को। असांजो मुल्क पंहिंजो आहे, पंहिंजे मुल्क में असांखे हरदम ख़ुशी ऐं ख़ुशी मिलियल आहे। तंहिंजे करे हुन पंहिंजे वतन खे जेको आहे सो जन्नत सां भेटियो आहे। ओजो कमाल असांजो दुनिया ॾिसी रही आहे, ओजो कमाल असांजो दुनिया ॾिसी रही आहे बुलंद सभ खां नामो निशान असांजो। हाणे ओज ऐं कमाल हिते वज़ाहत कई अथई, ओज ऐं कमाल कहिड़ो ओज ऐं कमाल? असां तरक़ी करे रहिया आहियूं, असां वधी रहिया आहियूं, असां अॻिते वधण जी कोशिशि पिया कयूं। असां साइंस हुजे, टेक्नोलॉजी हुजे या ॿिया कहिड़ा बि इदारा हुजनि, उहे दम बदम जेको आहे सो तरक़ी करे रहिया आहिनि, उहे अॻिते वधी रहिया आहिनि ऐं उन जो दुनिया असांखे ॾिसी रही आहे त असां कहिड़े नमूने सां तरक़ी करे रहिया आहियूं। आहे बुलंद सभ खां नामो निशान असांजो। हिकु ज़मानो हुयो जॾहिं असांखे पाकिस्तान अञा ठहियो ई कोन हुयो, नओं ठहियो हुयो, त चवनि पिया त ही छा जेको आहे सो तरक़ी कंदा, छा करे सघंदा, कुझु कोन करे सघंदा, कुझु ई अरसे में, कुझु ई ज़माने में इहे ख़तमु थी वेंदा। पर असां पंहिंजे पेरनि ते बीठासीं, असां पंहिंजो पाण खे वधायोसीं, असां पंहिंजो पाण खे संवारियोसीं, सुधारियोसीं ऐं नालो निशान जेको आहे उहो अॼु असांजो मथां आहे। केर बि असांखे ईअं कोन थो चई सघे त हिननि पंहिंजे मुल्क जी, वतन जी आबरू कोन रखी आहे, इज़त कोन रखी आहे, छाकाणि त असां हरदम हर जॻह ते पंहिंजे वतन जी, पंहिंजे जेको आहे मुल्क जी इज़त ऐं एतिराम वधायो आहे ऐं उन में तरक़ीअ जे लाइ तरक़ी जी राहुनि ते गामज़न करंदा रहियूं। मुश्किल खे मुंहुं ॾियण में हिमत शिकन न आहियूं, मुश्किल खे मुंहुं ॾियण में हिमत शिकन न आहियूं, ए आसमां बिला शक वठि इम्तिहान असांजो। हिन शेर खे सम्झण जे लाइ असांखे जेको आहे सो तमामु घणी अहमियत वारो आहे त हीउ शेर जेको आहे उहो तमामु घणो जेको आहे सो ऊन्हाईअ वारो आहे, गहराईअ वारो आहे। मुश्किल खे मुंहुं ॾियण में हिमत शिकन न आहियूं, जेका बि मुश्किल अची वञे, केॾो बि वॾो ॾुखियो कमु अची वञे, उन ॾुखे कम खे असां जेको आहे सो मुंहुं ॾींदा आहियूं, असां कमज़ोर न थींदा आहियूं, असां हिमत न हारींदा आहियूं, छाकाणि त इहा असांजे पाकिस्ताननि जी ऐं असांजे क़ौम जी ख़ासि वजह आहे, जंहिंजे करे असांजो मुल्क, असांजो वतन जेको आहे उहो सभिनी खां जेको आहे सो ख़ुशहाल आहे ऐं सभ खां मथां आहे ऐं उन जो इज़त ऐं एतिराम मथां आहे। जो कहिड़ो बि ॾुखियो कमु अची वेंदो आहे उन में कमज़ोरनि वांगुरु हिमत हारे वेही कोन रहंदा आहियूं। ए आसमां हिते लफ़्ज़ जेको इस्तेमालु कया आहे त तमामु वॾे में वॾी मुश्किल जेका आहे बिलाशक अची वञे असां ते, बिलाशक वॾी मुश्किल असां ते अची वञे, उहो अचे असांजो इम्तिहान वठे, उहो असांखे अचे परखे त छा इहे जेको आहे उहे हिमत शिकन आहिनि या न। असां हिमत शिकन न आहियूं, असांखे वॾे में वॾी जेका इम्तिहान अची वेंदो असां उन इम्तिहान खे बि असां मुंहुं ॾियण जे लाइ तयारु थी वेंदा आहियूं। झूले ही सब्ज़ झंडो जाहो हशम सां हरदम, झूले ही जाहो हशम सां हरदम, झूले ही सब्ज़ झंडो जाहो हशम सां हरदम, पाछे में उन जे पल जे पीरो जवां असांजो। झूले जो मक़सदु छा आहे? मक़सदु इहो आहे फड़कंदो रहे, हलंदो रहे, कारवां अॻिते हलंदो रहे, हर दम कंहिं वक़्त में को अहिड़ो वक़्तु न अचे जो को ॾुखियो वक़्तु अची वञे, को असां ते हमिलो करे ऐं असां उन हमले जे ख़िलाफ़ु कुझु करे न सघूं। असां हरदम कंदासीं, असां मुक़ाबिलो करण जे अहिल आहियूं। असांजो सब्ज़ झंडो जेको आहे उहो झूलंदो रहंदो, उहो फड़कंदो रहंदो, उहो असांजी दिलनि में आहे ऐं उन जी हिमत ऐं शिकन असांजे कुर्ब जेको आहे उहो असांजे दिलनि में मौजूदु आहे। तंहिंजे करे चवे थो पाछे में उन जे पल जे, असांजे जेकॾहिं वतन आहे त असां वतन हूंदो त असां आहियूं, छाकाणि असांजे वतन सां ई असांजी इज़त आहे, असांजी आबरू आहे ऐं असां उन खे ख़तमु करण में पोइते न हटंदासीं। पल जे पाछे में उन जे पल जे पीरो जवान, असांजो पीर रोज़ जवान लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, हिकिड़ो पीर ॿियो जवान। हिते पीर थियल आहे पौढनि जे लाइ, ॿुढड़नि जे लाइ, वॾड़नि जे लाइ, जेके उमिरि दराज़ आहिनि उन्हनि जे लाइ। जवान जेके नौजवान आहिनि उन लफ़्ज़नि उन जे लाइ इहो लफ़्ज़ हिते इस्तेमालु थियल आहे त कहिड़े नमूने सां असां पंहिंजो वतन खे जेको अॻिते वधाए सघूं था ऐं उहे में न रुॻो ग़रीब ऐं अमीर बल्कि पीरो जवान सभु हिकिड़े हंधि ऐं हिकु बराबरि आहिनि, को बि कंहिंखां घटि कोन्हे को। अॼुकल्ह न्याज़ उन में सभु कुझु ॾिसूं पसूं पिया, आख़िरी शेर आहे अॼुकल्ह न्याज़ इन में सभु कुझु ॾिसूं पसूं पिया, आहे वतन असां लाइ गोया जहां असांजो। सॼी दुनिया आहे, हर दुनिया वटि पंहिंजो पंहिंजो मुल्क आहे, सॼी दुनिया जेको आहे सो खुली पई आहे, पर पंहिंजे वतन जहिड़ी मुहबत, प्यार ऐं पाबू असांखे ॿिए हंधि कान मिलंदो आहे। तंहिं करे न्याज़ मुश्ताक अहमद मेमण पंहिंजो जेको तख़ल्लुस इस्तेमालु कंदे चवे थो अॼुकल्ह न्याज़ इन में सभु कुझु ॾिसूं पसूं पिया, हर हिकु शइ खे ॾिसूं था, हर हिकु शइ खे परखियूं था, सम्झूं था पिया त छा आहे छा कोन्हे का। आहे वतन असां लाइ
गोया जहां असांजो हीउ जेको असांजो वतन आहे उहो ई असांजे लाइ जेको आहे सो जहान आहे, सॼी दुनिया आहे। दुनिया में कुझु वहे वापरे असांजो कुझु कोन्हे, पर असांजो वतन, असांजो मुल्क, इहे असांजे लाइ सभु कुझु आहे। महिरबानी।